वधी वई महांगाई क़ौम जो अलाए छा थींदो। वधी वई महांगाई क़ौम जो अलाए छा थींदो। ढोर ढगा विया सभु खपी बाक़ी बचो गंजी ऐं कछो। वधी वई महांगाई क़ौम जो कहिड़ो ई हाँ छॾ करे लिकी था वञो। इहा किनी आदत अथव। वरी हेॾो फिरी आयो आहे छा? अरे भाई हिकिड़े पासे बि छॾ कर न मवालनि खे थो बेज़ार करी। वधी वई महांगाई क़ौम जो अलाए छा थींदो। अरे कहिड़ो ई कंहिंमहिल हेॾां थो छॾे करी कंहिंमहिल हेॾां थो छॾे करी कंहिंमहिल साम्हूं बीठो ई दिमाग़ त ठीकु अथई न। पाण खे वॾो दाना थो सम्झी आहियां छो दुनिया मूंखां वठण ईंदी आहे छलाहूं। चङो भला हिकिड़ो सुवाल कई। हा सुवाल ते गुज़र अथव सॼी ज़िंदगी। कॾहिं पंहिंजो कमाए खाईंदा कयो सुवाल कयईं। पुछां दाना आहीं त ॿुधाए न। अच्छा उहो सुवाल हा पुछ साईं पुछ। इहो लॉकडाउन छा आहे? लॉकडाउन हा लॉकडाउन माना कोड। हाँ हा हाँ छा ॾिस न मथां सॼी लॉक हेठां डाउन माना सभु कुझु खुलियल। मञई न इहो लॉकडाउन गोॾ खे चइबो आहे। हा जॻह ॾिस लॉकडाउन आहे न लॉक माना मथां ईअं छिके ॿधी मन करे है न हेठां सॼो पाकिस्तान आज़ादु लॻो पियो आहे। इन खे चइबो थी लॉकडाउन। ॾिस न शहर में लॉकडाउन थींदो आहे हा त नालो लॉकडाउन सभु दुकान खुलिया पिया शहर खुलियो पिया माण्हू घुमंदा था वञनि साॻियो लॉकडाउन अथई सम्झई। ऐं छंछरु आतवार वरी छा आहे? छंछरु आतवार ते मां पाण कांच खमीस पाईंदो आहियां। सम्झी थो न ॻाल्हि खे? छंछरु आतवार वरी लॉकडाउन न आहे हूंदो इन जे करे कांच खमीस में माण्हू हथी को हूंदो आहे। अच्छा अच्छा कारा सभु गॾु थियनि तोखे भला तकलीफ़ आहे छा? चङो भला ई अंग्रेज़ी में हिकिड़ो सुवाल कई। हा पोइ पढ़ियल हा अंग्रेज़ी बचे थी छो अचई थो? हा चङो ॿुधाए भला अंब खे छा चइबो आहे? अंब खे चइबो मैंगो। हा ऐं अंबड़ीअ खे? अंबड़ीअ खे मैंगड़ी मैंगड़ी मैंगड़ी। तो छा सम्झो चरियो आहे छा मवाली? जॾहिं अंब वॾो आहे त मैंगो अंबड़ी नंढड़ी आहे त मैंगड़ी थी न। हा यार सियाणो ई वॾो वियो। हथ मता न मञी मवालिन खे।